अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे सिराजुल हक मेमण। त दोस्तों सिराजुल हक मेमण जो जनम टंडोजाम ज़िले हैदराबाद में 24 अक्टूबर 1933 में थियो। सिराज सिंधी अदब में माहिर लिसानियात, कहाणीकार, नावल निगार ऐं सहाफ़ी तौरु पंहिंजो तमामु वॾो नालो कढियो आहे। संदसि कहाणियुनि जे मजमूअनि में चूंड, अमरीकी अफ़साना, ए दर्द हलिया ऐं अठो माण्हू शाया थी चुका आहिनि। सिराज जी कहाणियुनि में जदीद दौर जे कहाणियुनि जी आलमगीर सोच जो अहसासु समायल आहे। सिराज जी कहाणियुनि जे मक़ामी रंग सां गॾु जदीद दौर जी बदिलजंदड़ फ़िक्र मुताबिक़ नौजवाननि जो उहो शदीद इज़हार बि मौजूदु आहे जेके काइनात तस्ख़ीर करणु चाहिनि था। पाछा रात दिल जा पाछोला, हिकु सिज हज़ार पाछा, पाताल, हिकु मुर्दो टे लाश संदसि शाहकार कहाणियूं आहिनि। बहसियत नावल निगार संदसि नावलनि में ॾखिण मां थो सिज उभिरे, पड़ाॾो सोई सॾ, मरण मूसी आओ ऐं ट्रेलॉजी नावलनि में मुंहिंजी दुनिया हेकल वया कल, तुंहिंजी दुनिया सभु रंग सांवल, मुंहिंजी दुनिया मरग तरशना शामिल आहिनि। पड़ाॾो सोई सॾ में अरगूननि ऐं तुरखाननि जे दौर में सिंध ते जेके कलूर थिया ऐं उन्हनि जे नतीजे में जेके बग़ावतूं थियूं उन्हनि खे अफ़सानवी रंग में पेश कयो वियो आहे। हिन नाविल जी ॿी कड़ी मरण मूसी आओ आहे। हिन नाविल में बि अरगूननि ऐं तुरखाननि जे ज़ुल्म ऐं बरबरियत सां गॾु मुग़लनि जे ज़ुल्म जो दास्तान पिणु मौजूदु आहे। हिन नाविल जा मरकज़ी किरदार पिणु साॻिया पड़ाॾो सोई सॾ वारा सोढल संगार ऐं दादन आहिनि। मुंहिंजी दुनिया हेकल वया कल ही हिकु समाजी ऐं मुआशी मसइलनि जो नाविल आहे। हिन नाविल में नूरल जे किरदार में जंहिं समाजी मसइले खे खयो आहे उहो आहे पोरियत खां संदसि पोरियो बि वॾेरो फुरे थो, पर हुन मिसकिन जी इज़त बि महफ़ूज़ न आहे। हिन नाविल में मेहरू जे किरदार में मज़लूम शरीफ़ ऐं हिकु ख़ूबसूरत छोकिरी ॾेखारी वई आहे। हिन नाविल जो ॿियो हिसो तुंहिंजी दुनिया सभु रंग सांवल। हिन नाविल जा मरकज़ी किरदार आहिनि मिस्टर अनवर ऐं मेहरू। ही नाविल ॻोठ खां शहर सफ़र करे थो ऐं शहरी माहौल जी अक्कासी करे थो। हिन नाविल में प्रोफेसर रशीद जे किरदार में सिंध जे ॿरंदड़ मसइलनि खे उजागर कयो वियो आहे। ॿिए तरफ़ रोमानियत जो अंसर बि हिन नाविल में ग़ालिब आहे। हिन नाविल जो टियों हिसो मुंहिंजी दुनिया मरग तरशना। हिन नाविल में अनवर मरकज़ी किरदार में नमूदार थिए थो। ही नाविल सिंध जे शहरी माहौल जी पस मंज़र में आहे जंहिं में माफ़िया ऐं उन्हनि जे करतूतनि खे मौज़ू बनायो वियो आहे। त दोस्तों जेके मशहूर जेके किताब आहिनि, जेका पड़ाॾो सोई सॾ, मरण मूसी आओ, मुंहिंजी दुनिया हेकल वया कल, तुंहिंजी दुनिया सभु रंग सावल, मुंहिंजी दुनिया मरग तरशना, इहे जेके इन जा जेके मशहूरु नाविल आहिनि। उन खां अलावा डॉक्टर सिराज मेमण जो ॿियो हिकिड़ो कंट्रीब्यूशन सिंधी ॿोली जे बुणबुणियाद जे बारे में बि आहे। जॾहिं डॉक्टर नबी बख्श बलोच जेको पंहिंजो नज़रियो ॾिनो हुयो त सिंधी ॿोली जेके संस्कृत मां न निकिती आहे पर कंहिं सामी ज़बाननि जे सथ मां आहे, इहो ॾिनो हुयो त माना जंहिं ते पोइ अरबी ॿोली जो असरु पियो। जॾहिं उहो नज़रियो ॾिनो हो त पाण जेको टिमाही तॾहिं मेरान जेका हूंदी हुई उन में डॉक्टर सिराज मेमण हिकिड़ो तनक़ीदी जेको आहे न उन ते तनक़ीदी माना मज़मून लिखिया डॉक्टर नबी बख्श बलोच जे नज़रिए ते। उन खां पोइ उन्हनि जो जेको आहे न जेको आहे उन खां पोइ डॉक्टर सिराज पंहिंजो नज़रियो ॾिनो जंहिं मां इहो साबित करण जी कोशिशि कई त सिंधी संस्कृत जी ॼाई न, पर संस्कृत जी जेका आहे न संस्कृत सिंधी जी ॼाई आहे। छाकाणि सिंधी माण्हू जेको आहिनि ओलह तरफ़ विया हुआ त उते पंहिंजो जेको आहे न तहज़ीब जा असर छॾे आया ऐं सुमेर ऐं जेके न मेसोपोटेमिया वारियूं जेके तहज़ीबूं हुयूं उते। सो डॉक्टर सिराज मेमण पंहिंजो बनायो आहे। सिंधी ॿोली जी तहक़ीक़ में बि डॉक्टर सिराज मेमण जो हिकु वॾो हथु आहे। सो इहे कुझु सिंधी ॿोली जो बुणबुणियाद इहो लिखंदासीं। संदन नाविल जेके अरगूननि ऐं तुरखाननि जे जेको आहे ॾाढ जे पस मंज़र में लिखियल आहिनि, इहो थी वियो असांजो। ऐं अहिड़ी तरह जेके मशहूरु कहाणियूं आहिनि उहे लिखंदासीं ऐं जेको आहिनि समाजी मसइलनि जी जेको उजागर थियल आहिनि इहो लिखी असां हिकिड़ो जामे हिकिड़ो जवाबु तयारु करे सघूं था। उमेदु आहे त हीउ लेक्चर तव्हांखे सम्झ आयो हूंदो। वरी मिलंदासीं ॿिए लेक्चर में। थैंक यू।